दादू मां रिपोर्ट करे पिया हुबदार फुलजी स्टेशन में PSK टीम के ओनर शफीक अहमद मलिक की निगरानी में क्रिकेट जो शानदार मैदान तैयार किया वियो। PSK ऐं अलशहबाज़ खैरपुर नाथन शाह जी टीमुनि विच में हार्ड बॉल T20 मैच खेडियो वियो। अलशहबाज़ टीम टॉस खटे पहिरीं बैटिंग जो फ़ैसिलो कयो। हिननि 20 ओवरनि में 10 विकेटनि जे नुक़सान ते 183 रन्सूं ठाहियूं। बैट्समैन राजा शानदार कारकर्दगी ॾेखारे 84 रन्सूं स्कोर कयूं। जवाब में PSK फुलजी भरपूर ऐं पुरएतमाद बैटिंग जो मुज़ाहिरो कयो। 183 रन्सुनि जो हदफ़ हिननि सिर्फ़ 16 ओवरनि में 3 विकेटुनि जे नुक़सान ते आसानी सां पूरो करे वरितो। असद अली पंवर 90 रन्सुनि सां नॉट आउट रहियो ऐं जॾहिं त शौकत अली पंवर बि 65 रन्सुनि सां नुमायां रहियो। PSK जी बॉलिंग में असद मलिक, उस्ताद अज़हर सियाल, शौकत पंवर ऐं अब्दुल वहीद झतियाल शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। मैच खे शाइक़ीन हिकु ॾाढो दिलचस्प ऐं शानदार मुक़ाबिलो करार ॾिनो।